अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असां कोट दुरानी गढ़िया सिंध में मौजूद आहियूं ऐं सिंध जे मरूफ़ सियासी समाजी शख्सियत ऐं हिन हल्के PS गढ़िया सिंध 9 जी दिलनि जी धड़कन मरहूम आगा सिराज खान दुरानी साहब जे फ़र्ज़ंद अर्जुमंद आगा शहबाज खान दुरानी सां मौजूद आहियूं। आगा साहब, अवां हिन वक़्तु जेको सियासी मैदान में पैर पातो आहे ऐं कुझु टाइम पीरियड तव्हांखे जेतोणीकि मुख़्तसर गुज़रियो आहे, पर जेको कुझु तव्हां ॾिसो, तव्हां चैलेंजिस खे कीअं था महसूसु कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, बिल्कुलु ही असांजो सम्झो त हिकिड़ी न्यू प्लेइंग फील्ड असांजे साम्हूं ओपन थी आहे ऐं यको असां पंहिंजे बाबा जे कॾ हलियाऊं सॼे तक में, सॼे पाड़े में ॿिया ॻोठ जेका असांजा नेबरिंग ॻोठ आहिनि सभिनि सां मिलियाऊं, सभिनि जी जेकी परेशानियूं आहिनि ऐं जेकी बि मसइला मसाइल आहिनि उन्हनि खां असां वाक़िफ़ आहियूं ऐं असांजी जेकी बि फोकस हूंदी उहो असांजे आवाम जी ऐं पंहिंजे दोस्तनि जी ॿाहिरनि जी सभिनि जी ख़िदमत करण ते फोकस हूंदी ऐं इंशाअल्लाह जीअं असांखे मौक़ो ॾेई वेंदो त असां पंहिंजे हिसाब सां एज़ अ न्यू जनरेशन तव्हांखे कमु करे ॾेखारींदासीं। आगा साहब, तव्हांजो जेको स्टूडेंट्स लाइफ में तव्हांजो वक़्तु किथे गुज़रियो आहे, कुझु यूनियंस में कुझु मौक़ो मिलियो आहे या न, उन सां गॾोगॾु तालीम जूं हिन वक़्तु तव्हांजी कैपेसिटी छा आहे ऐं जेका मसरूफ़ियत रही आहे सियासी क़दम पाइण खां मैदान में अॻु छा रहियूं आहिनि? साईं, तक़रीबन 2008 में मां इंग्लैंड हलियो वियुसि। उते मूं पंहिंजी अंडर ग्रेड कई ब्रुनेल यूनिवर्सिटी ते। पोइ होॾों मूं वियुमि बकिंगहम यूनिवर्सिटी, उतां मां पंहिंजी LLB कई। पोइ जॾहिं मां मोटी आयुमि पाकिस्तान त पोइ यको बाबा सां 2013 वारी इलेक्शन ऐं 2018 वारी इलेक्शन ऐं पोइ हाणे लास्ट 2024 वारी इलेक्शन, इन में सभ में कैंपेनिंग बि हलाईसीं, माण्हुनि सां बि इलाही असांजी वाक़फ़ियत थी ऐं दोस्ती यारी वधिजणु शुरू थी। ऐं जेकी 2022 में बोर्ड आई उन महिल बि ऐं हिते हुयुसि ऐं पंहिंजे हल्के में ऐं नेबरिंग जेतिरा बि हल्का आहिनि उन में अखियूं बंदि करे जंहिंखे ज़रूरत हुई उनखे असां पुॼण जी कोशिशि कई, उन्हनि जी मदद कईसीं साईं। अच्छा, अगरि साहब, हिते जेतोणीकि अवां फॉरेन में बि रहिया आहियो कुझु टाइम पीरियड, त हिते जेके असांजा पाकिस्तान ख़ासि करे सिंध ऐं ख़ासि करे इंटीरियर सिंध जा जेके हालात आहिनि अमन अमान जे हवाले सां हुजे या डेवलपमेंट जे हवाले सां हुजे, उहे इंतिहाई मायूस कोन आहिनि, त अवां उन्हनि जो कुझु तव्हांखे अहसासु इदराक? हाणे असां त यको नंढे इलाइक़ूं ॾिसंदा आया आहियूं, पंहिंजे ॻोठनि जी हालतियूं ऐं पंहिंजे जेको बि रस्ते ते जेका बि ॻोठ ईंदा आहिनि उन्हनि जी हालतियूं। पोइ मिलण जुलण में असां कुझु दोस्त बि आहिनि, को जेकबाबाद साइड ते, को सखर साइड ते, को लाड़काणे साइड ते, सभिनि जे ॻोठनि ॾे असां विया आहियूं। ऐं असां मोस्टली हिकिड़ी शइ ॾिठी आहे त मोस्टली वॾो जेको मसइलो आहे पाण वटि ड्रेनेज जो आहे, उन में कचिरो ऐं जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो पंहिंजो सुठो कोन्हे मोस्ट जाइनि ते। ऐं असांजी कोशिशि इहा ई हूंदी त जेतिरी ही बिल्कुलु तव्हांजी सम्झो त ह्यूमन राइट्स वारी जेकी शयूं आहिनि उनमें पीअण जो पाणी हुजे साफ़, या रोड रस्ता हुजनि, या इहो कचिरे जी ऐं नालनि जी जेकी बि एक्टिविटी हुजे, ऐं स्कूल्स ऐं एजुकेशन ऐं स्पोर्ट्स, इन्हनि शयुनि ते कोशिशि कंदासीं त फोकस कयूं, छो त इहे बेसिक ह्यूमन नीड्स ऐं ह्यूमन राइट्स आहिनि। ऐं जेसिताईं ही हेठों शयूं असां चङी तरह पंहिंजे कंट्रोल में न खणी ईंदासीं तेसिताईं असांजी को प्रॉस्पेरिटी ईअं न थींदी सिंध जी, ख़ासि करे इंटीरियर सिंध जी। अच्छा आगा साहब, हिते जेको असां वटि जेको लोकेलिटी मुरवज जेको सियासी सिस्टम आहे पॉलिटिकल, इन में हिकिड़ो असां वटि जेको जिरगाई सिस्टम आहे उनजो हिकिड़ो वॾो इम्पैक्ट आहे। असां वटि हिकिड़ो पॉलिटिकल जेका पर्सनैलिटी तेसिताईं नथी ठहे जेसिताईं कुझु न कुझु उन कम्यूनिटी जेका जिरगो सिस्टम आहे उनखे जेकॾहिं मुतारिक नथो कयो वञे। कोट दुरानी जे अंदरि माज़ी में बि इहा थोरो कमी रही आहे त जेके पब्लिक इशूज़ ख़ासि करे जेके वॉलंट्री सॉल्व थियनि था, जीअं असां वटि उन क़िस्म जो सिस्टम माना हिते न रहियो आहे, जंहिंजे करे कुझु न कुझु इहा हिकिड़ी कमी महसूसु कई वेंदी आहे। त उन हवाले सां तव्हांजो कुझु आहे ख़ौफ़?
ऐं ॾिसो ही जहान जा मसइला ऐं हे ख़ानदानी मसइला माण्हुनि जा जेका हलनि पिया ही 100 खां मथे सालनि खां हलनि पिया ऐं ही अहिड़ी शइ आहे त उन ते को फ़ैसिलो करे बि वेंदा आहियूं त पोइ 2-3 महीननि खां पोइ हिकिड़ो को नौजवान उथंदो आहे उहो पंहिंजे जोश जज़्बे सां वञी पंहिंजे हिसाब सां कमु को न को करे ख़राबु करे ईंदो आहे पोइ असां मतिलबु असां हिननि शयुनि में पाण त मां सम्झो त न्यू एंट्री आहियां मूंखे अहिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी कॾहिं बि कोन ॾेई वई त मां वञी माण्हुनि जा जेका ज़ाती अहिड़ा मसइला आहिनि उन्हनि में पवां पर जेकी ख़िदमत वारा कम आहिनि उन में असां पूरे नमूने सां कोशिशि कई आहे त जिते किथे को कंहिंखे स्कूल जी या को बिजली जो को मसइलो आहे या किथे को ड्रेनेज जो मसइलो आहे या जीअं मां ॿुधायो त फ्लड्स में जेकी राशन विराइण जो सिलसिलो हुयो ऐं माण्हुनि खे कुझु टेंट्स वग़ैरह ॾियण जो सिलसिलो हुयो उन में असां कोशिशि कई त माण्हुनि जी ख़िदमत कयूं ऐं जेकी बि हेल्थ केयर जे तरफ़ां असां सर्विसिस प्रोवाइड करे सघिया उन महिल असां कोशिशि कई त उहा बि माण्हुनि खे प्रोवाइड कई वञे छो त इलाही जायूं अहिड़ियूं हुयूं उन महिल एटलीस्ट हिते रस्तो ई न हो जेको कचो रस्तो हुयो उहो बि ॿुॾियलु हुयो पोइ असांजा जेका बि असां कुझु NGO सां कमु कयोसीं अमेरिका मां आया उन्हनि में मेडिकल टीम बि हुई उहो पाणी में घिरे करे ॻोठनि ॾे हलिया पिया वञनि ऐं उते जेका बि ॿारनि खे या को अहिड़ो को पोड़नि खे को अहिड़ो को मसइलो हुयो उन में उन्हनि जेकी बि हेल्प करे सघिया उन्हनि कई त असांजी जेकी बि एक्सपीरियंस आहे हू अहिड़े कमनि सां आहे बाक़ी जेको इहो जिरगो सिस्टम ऐं इहे फ़ैसिला वग़ैरह आहिनि उन्हनि में असांजा वॾा जेका बि हूंदा आहिनि घर में उहो ज़रूरु असिस्ट कंदा आहिनि जेके अहिड़ी का असिस्टेंस खपंदी आहे ऐं मोस्टली जेको आहे असांजे मतिलबु ख़ानदानी को अहिड़ो सिस्टम न आहे जंहिंमें जिरगा असां विहारदा आहियूं या फ़ैसिला कंदा आहियूं उन हिसाब सां अगरि माज़रत तां हिते जेको असां वटि जेको जेतोणीकि ॿहिराड़ी ऐं शहरी जेको सिस्टम आहे त उतां जो जेको कल्चर आहे थोरो ज़रा मुख़्तलिफ़ आहे त हिते असां वटि जेको कल्चर आहे ख़ासि करे ॻोठाणो रूट ग्रास माण्हुनि जो उहे नंढा नंढा मसइला जेको उन में सुलहनामो असां उनखे चवंदा आहियूं त उन तरफ़ का पेशकदमी जेको आहे सो थियणु घुरिजे मां सम्झां थो तव्हांजे तरफ़ां हा साईं बिल्कुलु असां मतिलबु हाणे त बिल्कुलु सम्झो असांखे टाइम या शइ टाइम सां थींदी आहे जेसि ताईं तव्हां माण्हुनि सां उन लेवल ते मुलाक़ात न कंदो या माण्हुनि में न वेंदो ऐं पब्लिक डीलिंग न कंदो तेसि ताईं तव्हांखे इहा नंढी नंढी जेकी बि प्रॉब्लम्स माण्हुनि जी ॻोठनि जी थियनि थियूं उन्हनि जी ख़बर बि न पवंदी पोइ असां कोशिशि कयूं था त थोरा थोरा करे माण्हुनि सां वेहूं माण्हुनि खां टाइम वठूं उन्हनि जे घरनि ॾे वञूं ॻोठनि ॾे वञूं ऐं जेकी बि अहिड़ी का इशू हूंदी असांजी फुल कोशिशि हूंदी त जेतिरो वस हूंदो उन में असां हेल्प करण जी कोशिशि कंदासीं ठीकु आहे सर वॾी महिरबानी तव्हांजी आगा साहिबु तव्हां असांखे पंहिंजूं क़ीमती घड़ियूं ॾिनियूं वरी इनशा ताला ज़रूरु असांजूं दुआऊं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि तव्हां MPA बणिजी वेंदव ऐं हिनजी आगा साहिबु मरहूमा खे वरी तव्हां पंहिंजे हल्के जे अवाम जी ख़िदमत कंदव तव्हां असांजूं नेक तमन्नाऊं गॾु आहिनि तव्हां वरी बि इलेक्शन जे हवाले सां ऐं तव्हांजे हल्के जे अवाम खे जेकॾहिं को पैगाम ॾियणु चाहियो बसि असांजे दोस्तनि भाइरनि खे पार्टी वर्कर्स खे सभिनि खे मुबारक बि ॾींदासीं असांजो अॼु नॉमिनेशन एक्सेप्ट थी वई स्क्रूटनी बि थी वई ऐं अगरि त अॻिते हली असांखे वोट बि कास्ट सुठा मिलंदा ऐं सभिनि जी महिनत सां इहा इलेक्शन असां खटियूं पोइ इनशाला तव्हां सभिनि खे मां न्यू जनरेशन जे हिसाब सां जेकी बि ह्यूमन राइट्स ऐं जेकी ग्राउंड लेवल जा मसइला आहिनि असां उन्हनि खे जल्द में जल्द कोशिशि कंदासीं त सॉल्व कयूं ऐं कमु पंहिंजो वधायूं महिरबानी